अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे। ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां अगर मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां तो ज़मीर जमाली यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। दोस्तों, रस गफ़ार खान वलू खे ॻोठ जे विच चौराहे ते छॾे ईंदो ऐं वलू सॼी हक़ीक़त महब खे ॿुधाईंदो ऐं महब रस हाकम खान सां इख़्तिलाफ़ पैदा कंदो ऐं पोइ महब रस हाकम खान सां इख़्तिलाफ़ पैदा करण खां पोइ महब रस गफ़ार खान सां साथ ॾींदो ऐं रस हाकम खान ऐं रस कमाल खान ऐं वठो रस गफ़ार खान खे फ़ैसिला कॾहिं बि कोन घुराए सघंदा, छो त हू पंहिंजे मर्ज़ी जो मालिक आहे ऐं हाणे वारस ऐं मीरा ताक़तवर थी विया आहिनि। हाणे उन्हनि खे केरु झुकाए न सघंदो ऐं वारस मीरा खे उतां कढी निकिरी ईंदो। वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा।